कश्मीर मां ख़बर ईंदा हालु त सिंधु मथां ठहंदड़ गैर कानूनी 6 केनालनि ख़िलाफ़ वकला बिरादरी तरफ़ां एहतजाज करे सिंध पंजाब सरहदी दंग ते देरा मोड़ ते एहतजाजी धरणो लॻाए इंडस हाईवे बंदि करे छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कश्मीर मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मलिक बरकत। जी बरकत, वधीक तफ़सील सां आगाह कजो। बिल्कुल इंडिया में मौजूद आहियूं कश्मीर देरा मोड़ जी त पूरे सिंध जे अंदर कश्मीर में भी वकला बिरादरी जो है धरणो इन टाइम जारी अचो था वकला बिरादरी सां ॻाल्हि ॿोल कोई हुन वधीक छा चवणो आहे। सिंध पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो करे पर जेकॾहिं तूं असांजे हथनि ते ताला हणी असांखे पंजाब असांजी खपे कोड ज़रिए पंजाब जो बिज़नेस बंद कंदासीं मजबूरन उनखे गोॾा खोलणा पवंदा। वो सवाइ सिंध खां हली नथो सघे। सिंध रीढ़ जी हड्डी आहे। रेवेन्यू में तक़रीबन 60% सिंध जो नेचुरल रिसोर्स में कोयलो आहे, गैस आहे, ऑलरेडी असांजो जेको आहे खणी चुको आहे पंजाब। आख़िरी हद असांजी जेका डेड लाइन आहे उहो पाणी आहे। पाणी कतरा कोन खणंदी आहे। असां पंहिंजे आख़िरी रत जे पुड़े ताईं वणंदासीं। बच्चो बच्चो सिंधी जो कैनाल खे रद्द करे तो ही सरापा एहतजाज सिंध कश्मीर का वठी कराची ताईं जारी ऐं सारी आहे। असांजी पुरज़ोर इहो ई मुतालबो कयूं त कैनालनि जो कमु बंदि कयो वञे। पंजाब बलूचिस्तान के सिंध के ऐं केपी के जेको आहे इग्नोर करे थो। हिन टाइम बलूचिस्तान जो उते हथ मां निकिरी वियो आहे। कंहिं दौर में इहो साॻियो रवैयो हो जॾहिं बांग्लादेश आज़ाद थी वियो। अॼु जेको सिंधी माण्हुनि सां जेको हिन जो रवैयो आहे उहो तमामु जेको आहे ॾाढो ॾुखियो रवैयो आहे। अॼु असां हिन एहतजाज जे ज़रिए हुनखे इहो चेताव ॾियूं था त पंहिंजो जेको आहे क़िबलो दुरुस्त कर। जीअं बलूचिस्तान तुंहिंजे हथ मां निकिरे थो ईअं ई सिंध तुंहिंजे हथनि मां निकिरी वेंदो। सिंधी माण्हुनि जे राय जो एतिराम कर। अॼु सॼी सिंध जेको आहे इहो वाज़े करे छॾियो आहे त असांखे कैनाल कंहिं बि क़ीमत ते क़बूल न आहिनि। जेको वकील बिरादरी का साथ इंशाअल्लाह जेसि ताईं इहो कैनाल बंदि न थींदा एसि ताईं धरणो जारी रहंदो। असां वकील बिरादरी सां गॾु आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।